नाज़रीन, कराची में कोरोना वायरस दौरान ड्यूटी कंदड़ कॉन्ट्रैक्टी डॉक्टरनि पारां रहल पघारूं न मिलण ऐं मुस्तक़िल करण लाइ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो आहे। ॾिसूं था अल्ताफ़ चन्ना जी ही रिपोर्ट। कराची में कोरोना दौरान पांजू खिदमतूं सरेअंजाम ॾींदड़ कॉन्ट्रैक्टी डॉक्टर्स पारां रहियल पघारूं न मिलण तोड़े रेगुलर करण लाइ एहतजाज कयो वियो। कोविड-19 डॉक्टर्स मुतालबनि जी मञता लाइ हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी कराची प्रेस क्लब आॾो नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त कोरोना जी ॾुखी सूरतहाल दौरान हिननि पंहिंजो जानियूं जोखे में विझी अवाम जी खिदमत कई, पर सिंध सरकार साणनि कयल वाइदा वफ़ा नथी करे। असांखे सलामी तक ॾिनी, असांखे हाणे सलामी नथी खपे, असांखे पंहिंजो हक़ खपे। सिंध गवर्नमेंट के असां अपील कयूं था त असांखे पंहिंजो हक़ ॾियो, असांखे रेगुलराइज़ कयो, जहिड़े भी एक्ट सां थी सके वो कयो। जिस दौर में कोविड स्टार्टिंग पे था उस दौर में सब हमारे काफ़ी डॉक्टर शहीद हो गए। कोई आगे नहीं आने को तैयार था, लेकिन हम आगे आए। हमने कोविड के लिए खिदमत सर अंजाम दी, लेकिन हमको अभी तक ना सैलरी मिली है, 11 महीने हुए, ना हमको कोई आगे एक्सटेंड का लेटर मिल रहा है, कुछ भी नहीं मिल रहा। बस वैसे ही हमको बस काम करवाया जा रहा है। एडो टफ टाइम में जॾहिं हेल्थ क्राइसिस हलन पिया सिंध में, एडो ओवरऑल वर्ल्ड में एडो पेंडेमिक हलियो, तॾहिं असां उन्हनि जो साथ ॾिनोसीं। असां पंहिंजा घर छॾे, पंहिंजा नंढड़ा ॿार छॾे, एॾे हेल्थ क्राइसिस में, एॾे पेंडेमिक में टफ ड्यूटीज़ कयूं आहिनि। 40 जेके न पेशेंट्स के अकेले बंदे हिकिड़े डॉक्टर जेके न पूरे वार्ड के ट्रीट कयो आहे, त काइंडली असांखे भी फेवर ॾिनो वञे, असांखे रेगुलराइजेशन खपे। हमें प्रॉमिस किया गया था कि हम सबको रेगुलराइज किया जाएगा, बट अब तक हमें सुनने में आया है कि सिंध कमीशन की सीट्स अलाउ हो रही हैं और हमारे लिए अभी तक कुछ नहीं है। यहाँ पे इतने मंथ्स हो जाते हैं, 5-6 मंथ्स हो जाते हैं, हमें सैलरी नहीं मिलती, इतनी टाइम डिले हो जाता है। हमारा प्रोटेस्ट एट द मोमेंट ये है कि हम सबको रेगुलराइज किया जाए। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो पीपल्स पार्टी जो चेयरमैन है, उन्हें इहो मीडिया ते वाइदो कयो अॼु खां साल अॻ में, मुराद अली शाह साहब, त असां कोविड डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ्स के रेगुलर कंदासीं। ऐं उन ॻाल्हि खे 1 साल थी वियो। असांखे 89 डेज़ जो कॉन्ट्रैक्ट हिकिड़ो, ॿियों, टियों, चौथों ऐं हींअर 5जों ॾिनो वियो आहे, पर 5जें कॉन्ट्रैक्ट ते माना असांखे 15 महीना थी विया, असांखे रेगुलराइज़ नथो कयो वञे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त खेनि रहियल पघारूं जारी करण सां गॾु संदनि नौकरियूं पकियूं करे पखड़ियल बेचैनी ख़तम कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन असलम सुमरो सां गॾु अल्ताफ़ चन्ना, मेरान न्यूज़, कराची।